अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेरन जी बस्ती न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों। त हिन नंढड़ी वीडियो में तव्हांखे हर अपडेट ॾींदासीं। त बिना देरि जे हलूं था पंहिंजे अपडेट जे तरफ़। त शमीर ख़ान ऐं शाह मुराद जेको ट्रिक ठाही आहे ख़ान बहादुर फ़िरोज़ ख़ान खे मारण लाइ, त उहा बि ईंदड़ एपिसोड में तव्हां ॾिसंदव त उहा हलंदी ईंदी। त उनजे माना छा थींदो, रुख़सार बेगम बि उन्हनि सां ॿधल आहे। शाह मुराद, शमीर ऐं चांडोकी सभु मिली करे ख़ान बहादुर खे झुकाइणु चाहिनि था। ऐं इंशाअल्लाह हू रब जी मदद सां हू हिकु ज़ालिम शख़्स आहे ऐं ज़रूरु कामयाबु थींदा हू। ऐं ॿिए पासे गूंगे खे फ़िरोज़ ख़ान खणी आयो आहे पाण वटि, जीअं त हिकु वॾी प्लान तहत ट्रिक ठाही वई आहे। ऐं गूंगे खे खणी अचण जो मक़सदु सालिया खे फासाइणु आहे, सो बि बिजार जे ॼार में। कहिड़ी बि तरह सां ईंदड़ एपिसोड में बिजार जे ॼार में गूंगो खणी आयो आहे फ़िरोज़ ख़ान, ऐं उन तहत बिजार ख़ान जे ॼार में सालिया फासंदो दोस्तों। ये एपिसोड हिकु धमाकेदार एपिसोड थियण वारो आहे। जीअं त तव्हां ॾिठो हूंदो त गूंगे ते बि ज़ुल्म हली रहियो आहे, ऐं ॿिए पासे सालिया खे फासाइण जी ट्रिक बि फ़िरोज़ ख़ान ऐं बिजार ख़ान जे विच में ठही वई आहे। हाणे ॾिसूं त थिए छा थो। गूंगो हिकु मोहरो आहे दोस्तों, जंहिंखे वठी करे सालिया खे फासाइण जी कोशिशि कई पई वञे दोस्तों। ऐं ॿिए तरफ़ ज़र अली खे बि होश अची चुको आहे, तमामु जल्द उहो स्क्रीन ते साम्हूं ईंदो ऐं हू बि बिजार ख़ान ऐं ख़ान बहादुर खां ॻणे हिसाब वठंदो दोस्तों। ख़ान बहादुर त तेसिताईं मरी चुको हूंदो, पर बिजार ख़ान खां हिकु हिकु बदिलो वठंदो। जी दोस्तों, ही हुई असांजी अपडेट। वधीक अपडेट ॾिसण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।